हरे कृष्णा। त अॼु चङो सुठो ॾींहुं आहे, शुभ ॾींहुं आहे। अॼु द्वादशी त आहे, लेकिन ये स्पेशल द्वादशी आहे। अॼु जे ॾींहं ते भगवान कृष्ण वामन अवतार में जन्म वरितो। छो जन्म वरितो भगवान वामन अवतार में छो अवतरित थिया हिते, कहिड़ी लीला कयनि, कीअं भक्तनि जो उद्धार कयनि, उहो असां अॼु चर्चा कंदासीं। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तद वामन द्वादशी। भगवान कृष्ण अलग अलग युग में अलग अलग रूप में अवतार वठंदा। कॾहिं नरसिंह अवतार, कॾहिं मत्स्य अवतार, कॾहिं वराह अवतार, कॾहिं राम अवतार, कॾहिं पाण कृष्ण स्वयं ईंदा आहिनि, यशोदानंदन कृष्ण। त देवता ऐं जेके असुर आहिनि, इन्हनि जो हमेशह झगड़ो हलंदो रहंदो आहे। त हिकु बार बलि महाराज एतिरो पावरफुल थी वियो, जेको असुरनि जो राजा हुयो, कि इंद्र खे ॿाहिरि कढी छॾियईंसि, स्वर्ग मां ॿाहिरि कढी छॾियईंसि इंद्र खे। त पूरो ब्रह्मांड जो जेको हिकु हिसाब सां राजधानी आहे, उहो इंद्र आहे। इंद्र जो जेको स्वर्ग आहे उहो राजधानी आहे। त उतां पूरो ब्रह्मांड बलि महाराज पाण कैप्चर करे वरितईं। लेकिन भगवान त दयालु आहे, और देवता जेके आहिनि उहे केरु आहिनि? भगवान जा भक्त आहिनि। भगवान देवताउनि खे हुते विहारियो आहे कि सुठे सां जेको सिस्टम हले हिन संसार जो। जीअं दुर्योधन खे कढी करे भगवान कृष्ण युधिष्ठिर के राजा जे रूप में विहारियईंसि। समाज सही ढंग सां हलणु खपे न। सरकार अगरि ग़लति आहे त पोइ त समाज काॾे वेंदो? सभु उल्टी दिशा में निकिरी वेंदा। त हिते सभु देवता हली विया। देवताउनि जी माता अदिति इलाही दुखी थी वई। मां आहे न, जॾहिं पंहिंजा ॿार घर वार सभु छॾे करे हेॾे होॾे लिकनि पिया, न त बलि महाराज मारे छॾींदो सभिनि खे। त हली विया, सभु छॾे करे लिकी करे वेठा आहिनि किथे किथे। त पोइ अदिति पंहिंजे मुड़ुसु कश्यप मुनि खां पुछईंसि, असांजा ॿार रोड ते अची विया आहिनि, तव्हां कुझु कृपा करो। कश्यप मुनि चयईंसि, ठीकु आहे, तूं पयो व्रत कर, इहो व्रत आहे, पयो व्रत इहो कर, ऐं कुझु ॾींहंनि में भगवान जी प्राप्ति तोखे थींदे। त माता अदिति प्रार्थना कयईं, इहो विर्त पूरो कयईं। भगवान कृष्ण प्रकट थियो हुते, और भगवान कृष्ण चयईंसि, इन द्वादशी ते, श्रावणी द्वादशी ते, चई मां तुंहिंजे गर्भ में प्रकट थींदुमि, तुंहिंजे गर्भ में ॿाहिरि ईंदुमि। यानी त हीअ अॼु जी जेकी आहे, इहा श्रावणी द्वादशी भगवान वामन देव जे रूप में प्रकट थींदो। हाणे
भगवान प्रकट थियो, सब देवता अची विया, ब्रह्मा शिव। भगवान आयो तो सब पूरो ब्रह्मांड उते अची वेंदो। सभिनि कुझु न कुझु आशीर्वाद ॾिनो। आशीर्वाद छो था ॾियनि? आहिनि त सेवक, लेकिन कुझु न कुझु उपहार जे रूप में कि तव्हां आया आहियो त हे तव्हांजे लाइ आशीर्वाद या उपहार तव्हांजे लाइ। भगवान कीअं प्रकट थियो, कहिड़े रूप में? हिकिड़े बटू ब्राह्मण, नंढो सो, जो कोई डेंडो हुजे न, ब्राह्मण जे रूप में प्रकट थिया। छो? बलि महाराज जंहिं देवताउनि खां सभु कुझु खसे वरितो अथई, त वामन देव चई पंहिंजी माता खे, चई ॾिस माता, बलि महाराज जे मथां हिनमहिल हुनजे गुरूअ जो आशीर्वाद आहे, ब्राह्मणनि जो, ऐं जंहिंजे मथां ब्राह्मणनि जो आशीर्वाद आहे न, उन्हनि खे कोई कुझु न करे सघंदो। भले उहो असुर आहे, लेकिन ब्राह्मण जो आशीर्वाद अथसि हुनजे मथां, त जेसि ताईं ब्राह्मण जो आशीर्वाद हूंदुसि मां बि कुझु न करे सघंदुमि। त जेके असली ब्राह्मण हूंदा आहिनि, वैष्णव हूंदा आहिनि, अगरि इन्हनि जो आशीर्वाद असांखे मिले थो त कोई कुझु न असांजे अगेंस्ट वेंदो, सभु असांजो अनुकूल थींदो वेंदो, प्रतिकूल कुझु बि स्थिति न थींदी। त पोइ भगवान चई ठीकु आहे, इन वामन रूप में अचां थो, ब्राह्मण जे रूप में। छो? बलि महाराज यज्ञ थो करे नर्मदा नदीअ जे पासे में, त मां ब्राह्मण जे रूप में वेंदोमांसि जॾहिं, त बलि महाराज जेको आहे इलाही उदार भाव जो आहे, हाँ, ब्राह्मणनि खे कॾहिं मना न कंदो, ऐं यज्ञ थो करे, यज्ञ में वेठो आहे त उहो त ॾींदो ई ॾींदो। पोइ मां हुन सां छा कंदोमांसि, हुनखां मां सभु वापसि ट्रिक लॻाईंदुमि कुझु, ऐं सभु वापसि वठी वठंदोमांसि। त ईअं करे पंहिंजी माता अदिति खे ऐं ॿियनि देवताउनि खे चई चिंता न करो, मां वञा थो। त भगवान बि भिक्षुक ठही वियो। भगवान बलि महाराज वटि वियो घुरण लाइ, हथ फैलाए करे। छो? भगवान प्रकट बि थियो त अदिति ऐं हुनजे पुत्र जेके देवता आहिनि उन्हनि जी रक्षा करण लाइ। व्यासदेव चवंदा आहिनि इंद्रारी व्याकुलम लोकम। इंद्रारी मतिलबु जेके इंद्र जा दुश्मन आहिनि, जेके असुर आहिनि, उन्हनि खे भगवान सीधो करण लाइ प्रकट थींदा। त इहा ॾिसो भगवान जी कृपा। उन पोइ चई तव्हां वेठा हुजो, मां वठी थो अचां सभु। लड़ाई न कंदासीं मतिलबु बलि महाराज सां। चई हुन में मतिलबु ब्राह्मण जो आशीर्वाद आहे। जॾहिं इहो ब्राह्मण जो आशीर्वाद ब्राह्मण जे श्राप में परिवर्तित थी वेंदो, तॾहिं बलि महाराज सभु कुझु ख़ाली थींदुसि। तंहिंमहिल आशीर्वाद अथसि, इनखे श्राप में कन्वर्ट करिणो, कुझु करिणो पवंदो। लड़ाई कंदा हे देवता सभु हारी वेंदा, कोई फ़ाइदो कान्हे। त इन करे हर लड़ाई बल सां न, बुद्धीअ सां बि लड़णु खपे। त भगवान जी करुणा ॾिसो, भगवान जी कृपा ॾिसो, दया ॾिसो। पंहिंजे भक्तनि लाइ भगवान बलि महाराज वटि घुरण वियो हथ फैलाए करे। त कॾहिं बि पंहिंजे लाइ न घुरणु खपे। इन करे घुरण जो जेको अधिकार आहे भिक्षा वठण जो, इहो ब्राह्मणनि जो आहे, वैष्णवनि जो आहे ऐं सन्यासियुनि जो आहे। उहो पंहिंजे लाइ न कंदा आहिनि। हिकु त भगवान जी सेवा में लॻल आहिनि, इन करे तव्हां खां वठी करे उहे भगवान जी सेवा में सभु लॻाईंदा। ॿियो, जॾहिं तव्हां खां वठंदा इहे असली जेके असली ब्राह्मण हुजे, नाले जो ब्राह्मण न खपे, त तव्हांजा जेके कर्म हूंदा आहिनि न, पिछले जन्म में कुझु असां सां पाप थी वियो, त उनजा जेके बुरा कर्म ठाहींदा आहिनि उहे तव्हांजो खीचे वठंदा आहिनि। त इहो फ़ाइदो हूंदो आहे। असां दान था ॾियूं त इहो असांजो फ़ाइदो थींदो आहे। त भगवान वियो बलि महाराज जी यज्ञशाला में, विशाल ब्रह्मांड जो राजा आहे पूरो। त जॾहिं ब्रह्मांड जो राजा यज्ञ थो करे त केतिरो वॾो अरेंजमेंट थींदो। भृगुवंशी ब्राह्मण, उन्हनि जो लीडर शुक्राचार्य। शुक्राचार्य
जे बृहस्पति देवताउनि जो गुरु आहे, शुक्राचार्य असुरनि जो गुरु आहे, लेकिन इलाही बुद्धिमान आहे। भगवान भी शुक्राचार्य खे मञंदा। शुक्राचार्य जी जेकी नीति आहे कि राज्य कीअं हलाइणो आहे, हिकु व्यक्ति खे कीअं हलणु खपे संसार में, इहो सभु बढ़िया अरेंजमेंट अथव शुक्राचार्य जो। तो शुक्राचार्य हुते वेठो ब्राह्मण जे रूप में, पुरोहित जे रूप में, ऐं बलि महाराज यज्ञ थो करे। हिन यज्ञशाला में भगवान आयो। ॾिसो भगवान कहिड़े बि रूप में अचे, भगवान भगवान आहे। एतिरो सुहिणो भगवान जो मुखौटो कि सभिनि खे आकर्षित। इन करे त कृष्ण जो जेको हिकु नालो आहे कृष्ण, इहो सभिनि खां ज़्यादा इम्पोर्टेंट आहे। सभु नालनि में कृष्ण नालो ज़्यादा भगवान जो फेमस आहे। ऐं कृष्ण जो मतिलबु छा, इन में सभु अची वेंदो। कृष्ण जो मतिलबु आहे सर्व आकर्षिति इति कृष्ण, जेको सभिनि खे आकर्षित करे वठे, उहो कृष्ण आहे। त केरु आहे जेको सभिनि खे आकर्षित करे थो सघे? भगवान। चाहे मनुष्य हुजे, चाहे पशु हुजनि, कोई भी हुजे, भगवान सभिनि खे पंहिंजे प्रति आकर्षित करे वठंदा। भगवान कृष्ण जॾहिं वृंदावन में लीला करनि, प्रकट लीला, त गायूं, मोर, हिरण, पंछी, मधुमक्खी, सब पेड़ पौधा जेको भी उन वृंदावन में आहे, चाहे जंगली जानवर भी, सब भगवान जे प्रति आकर्षित थिया। कालीअ भी, जेको कालियो, कालिया भी जॾहिं ॾिठई भगवान खे त आकर्षित थी वियो। त इहे भगवान जेकी सुंदरता आहे उहा कॾहिं घटि न थींदी। त बलि महाराज जे यज्ञशाला में जॾहिं वामन देव आयो, नंढो सो ब्राह्मण आहे, एकदम नंढो, त एकदम बलि महाराज ॾिठई, चई त तेजस्वी ब्राह्मण, ऐं भगवान आहे त भगवान जो त तेज निकिरंदो न। जेके संसार में माण्हू चवंदा आहिनि कि जोत में जोत समाई, भाई ब्रह्म जोत ते असां ध्यानु करूं, जोत ते, उहो जोत छा आहे? उहो जेको तेज आहे उहो छा आहे? उहो भगवान जे शरीर जो तेज आहे, उहो भगवान कान्हे। हिकु हिसाब सां जो कि भगवान जे शरीर जो तेज आहे त उहो भगवान बि आहे, लेकिन उहो पूर्ण भगवान कान्हे। उहो भगवान जो हिकु अंश मात्र आहे। निराकार रूप आहे भगवान जो, लेकिन उहो पूर्ण कान्हे, उहो अंश मात्र आहे। त तेज निकिरे पियो वामन देव भगवान जो, ऐं बलि महाराज प्रभावित थियो, चई एतिरो तेजस्वी ब्राह्मण केरु आहे? त आयो, त बलि महाराज स्वागत कयईं, चई मुंहिंजे यज्ञ में तव्हांजो स्वागत आहे प्रभु। पहचाने न सघंदो, भगवान आहे। शुक्राचार्य पहचान वरितई, भगवान आहे। शुक्राचार्य भगवान जी भक्ति कंदा आहिनि, उहो बि ख़बर आहे, त उहो सम्झी वियो केरु आहे पंहिंजी दिव्य दृष्टि सां। त बलि महाराज चई, तव्हां आया आहियो मुंहिंजे दर ते, पेर वेर धुआरे, वेहण लाइ जॻह ॾिनई। चए प्रभु छा ॾेई सघांव थो मां तव्हांखे? हिकु हिसाब सां त पोइ असां हाणे एतिरी वॾी लीला आहे वामन देव भगवान जी, पूरी त लीला न ॿुधी पाईंदासीं, पोइ भगवान दड़का बि ॾींदो त आख़िरी में बलि महाराज खे चई, तूं मूंखे थो चईं छा ॾेई थो सघां? कोई कंहिंखे कुझु नथो ॾेई सघे। तव्हां वटि कोई दान वठणु अचे थो न, छा सेवा करो, तव्हांजो आहे ई छा? सभु भगवान ॾिनल आहे। इन करे भगवान जा भक्त अगरि अचनि था त उन्हनि खे जेको खपे उहो ॾियणु खपे। असां ॾिसंदासीं छा मिलियो बलि महाराज खे ऐं छा ॾिनई बलि महाराज। त बलि महाराज चई प्रभु जेको तव्हां घुरो, मां संकल्प थो वठां तव्हांखे ॾिनो, तव्हां घुरो। त वामन देव एतिरी नंढी सी हाइट, 3-4 फीट, त इलाही गुणगान कयईं बलि महाराज जो। चई तूं हिरण्यकश्यपु जो परपोटो आहीं। हिरण्यकश्यपु, हिरण्याक्ष, 2 वॾा राक्षस थिया सॼे ब्रह्मांड में। अॼु ताईं ओड़ो राक्षस कोई न थियो, न थींदो। लेकिन हिरण्यकश्यपु जो पुटु प्रहलाद, भगवान जो महान भक्त, चई बलि महाराज तूं हिन परंपरा में अची तो, मूंखे ख़बर आहे। चई तुंहिंजे पूर्वजन में कंहिं बि कॾहिं बि कंहिंखे ख़ाली हथ न मोटायो। दिलेर
ॾियण में दिलि खुलियल, त मूंखे ख़बर आहे तूं ॾिने, लेकिन मां छा थो घुरां हाणे, ॿुध ध्यानु सां। वामनदेव चईंसि, चई मूंखे 3 पग भूमि खपे। चई 3 कदम मां हलंदुमि, एतिरे में जेतिरी भूमि आई मां संतुष्ट। त बली महाराज चई, वामनदेव खे खिलण लॻो बली महाराज। वामनदेव खे चई ॻाल्हियूं त वॾी वॾी थो करी भाई, लेकिन आई तूं ॿारी, पंहिंजी हाइट ओतिरी थी न, ॿारी आई। 3 कदम भूमि में छा थींदो? जेको मां वटि हिकु बार ईंदो आहे ऐं मां दान ॾींदो आहियां, उनखे कॾहिं कंहिं वटि वञिणो न पवंदो आहे दान ॾियण लाइ। मां ब्रह्मांड जो स्वामी आहियां, मां सभु कुझु ॾेई थो सघां। चई मां तव्हांखे सॼो गांव, शहर, राज्य, हिकिड़ो देश, हिकिड़ो पूरो द्वीप, हिकिड़ो पूरो लोक ॾेई थो सघां। मां वटि पूरो ब्रह्मांड आहे, हुनमें हज़ारों लोक आहिनि, हिकु लोक ॾेई छॾियो, कहिड़ी फ़र्क़ु पवंदो मूंखे? घुरो मां खां, घुरो बि छा 3 कदम? अरे 3 कदम बि पंहिंजे कदम तो घुरी, एतिरो नंढो आई, नंढा नंढा कदम ते छा थींदो 3 कदम में? त वामनदेव भगवान हिते इलाही सुठो उपदेश कयो अथनि कि अगर कोई मनुष्य संतुष्ट कान्हे को, त उनखे पूरो ब्रह्मांड ॾींदवसि तॾहिं बि संतुष्ट न थींदो। ऐं जेको संतुष्ट आहे, जीअं भगवान गीता में चईंदो आहे कृष्ण, यदृच्छया लाभ संतुष्टो यदृच्छया, कि जेको पाण अचे थो पंहिंजे कर्म अनुसार, पाण ई असांजे जेब में अचे थो, पंहिंजे गोद में अचे थो, यदृच्छया पंहिंजो पाण ई अची वियो, ज़्यादा महिनत न कई, थोरो सो महिनत कयो, अची वियो। त उहो लाभ में संतुष्ट रहण सिखजे। तव्हां दुकान ते विया, 8-10 कलाक जेको तव्हांजो दुकान आहे, तव्हां दुकान ते पंहिंजी ड्यूटी ते, पोइ जेको ग्राहक आयो न आयो, तव्हां सोचो भले, असां नथा चऊं वापार वधाइण लाइ न सोचो, सोचो, लेकिन इहो न 24 घंटा दुकान खोले वेठा आहियूं ऐं चिंता था करूं, अॼु त सिर्फ़ु 10 लख कमाया, 20 छो न कमाया, सुभाणे 20 कमाईंदव, 30 छो न कमाया, वरी 1 करोड़ कमायो, अरे 2 छो न कमाया। संसार में ॾिसूं था न, कोई बि संतुष्ट कान्हे। हिते वामनदेव भगवान इलाही सुठो संतुष्टि जो उपदेश ॾिनो अथऊं कि कीअं असांखे संतुष्ट हुजणु खपे हर परिस्थिति में। छोकि जेको व्यक्ति संतुष्ट कान्हे न, उहो सुखी कॾहिं न रहंदो, हमेशह दुखी रहंदो। भगवान चई वामनदेव, चई पूरो ब्रह्मांड बलि अगरि तूं ॾेई छॾीने कंहिंखे जेको संतुष्ट कान्हे, उहो तॾहिं बि संतुष्ट न रहंदो। चईंदो मूंखे हिकु अञा ब्रह्मांड खपे। ऐं अगरि जेको 3 कदम भूमि में संतुष्ट थी वियो, बसि हुनखे ॿियो कुझु न खपे, ओतिरे में ई संतुष्ट थी वेंदो। जेको संतुष्ट आहे उहो सुखी आहे, जेको संतुष्ट कान्हे को उहो हमेशह दुखी रहंदो। हमेशह हिन संसार में सभिनि खां वॾी तकलीफ़ छा आहे? फ्रस्ट्रेशन। असां पंहिंजे जेके इंद्रिय आहिनि, असांजूं अखियूं आहे, ॼिभ आहे, कन आहिनि, चमड़ी आहे, इहे इंद्रियूं आहिनि, इन्हनि खे असां सुख ॾियण लाइ प्रयास था करूं। इन करे त पैसा था कमायूं न। असां परिवार बि छो था करूं? इन करे कि असांखे सुख मिले। असां परिवार खे ॾियण था चाहियूं। भई हिकु ॼणो आहे जेको पंहिंजी घरवारी लाइ, पंहिंजे ॿारनि लाइ इलाही महिनत करे कमाए थो, उहो चाहे छा थो, मां पंहिंजी घरवारी खे ऐं पंहिंजे ॿारनि लाइ ॾियण थो चाहियां, उन्हनि खे सुख थो ॾियणु चाहियां, मूंखे कुझु न खपे, लेकिन उन्हनि खे सुख ॾियण सां ई त तोखे सुख थो मिले ई। त करे कंहिंजे लाइ थो? पंहिंजे सुख लाइ। अगरि घरवारी खे ॾियण सां, ॿारनि खे ॾियण सां, पालन पोषण करण सां हिनखे सुख न मिलंदुसि त न मिलंदुसि, उहो न कंदो। त हर व्यक्ति पंहिंजे लाइ ई कंदो आहे, ॿिए कंहिंजे लाइ न कंदो। इहे चवण जी ॻाल्हियूं आहिनि। त हाणे संतुष्टि कान्हे त छा कंदो? त पंहिंजे इंद्रियनि खे तृप्त करण लाइ इलाही प्रयास थो करे, ऐं जेतिरो प्रयास कंदो ओतिरो अञा दुखी थींदो। जो करे मन जेको आहे न असांजो,
इहो अहिड़ो लालची आहे कि कॾहिं बि हिन जी लालच पूरी न थींदी आहे, कॾहिं बि न। चाहे पैसा हुजनि, चाहे स्कूल कॉलेज में मार्क्स हुजनि, तव्हांखे 100 मां 100 मिलिया न, तॾहिं बि लॻंदो कि मूंखे 100 मां 100 मिलिया ठीकु आहे, लेकिन ॿिए खे 98 छो मिलिया, 90 खां घटि मिलणु खपे हा। त ॿियो अञा घटि थिए, मां हाणे 100 खां त नथो वधी सघां। चाहे व्यापार में पैसा हुजनि, चाहे कोई इलाही सुहिणो आहे या सुहिणी आहे, त उनखे अञा रूप पंहिंजो निखारणो आहे। जेको लंबो आहे 6 फीट, उनखे 8 फीट थियणो आहे, 8 वारे खे 10 फीट थियणो आहे। अगरि मुंहिंजो घर 2 कमरे वारो आहे त 3 वारो करिणो आहे, 3 वारो आहे त 5 वारो करिणो आहे, 5 वारो आहे त बंगलो आहे, बंगलो आहे त मूंखे हवेली खपे, पोइ लाल किलो खपे, पीलो किलो खपे, नीलो किलो खपे। त ईअं कंदे कंदे इहो छा आहे, मन लालची आहे, कॾहिं संतुष्ट न वेंदो। ओ भॻवानु एतिरो सुंदर शिक्षा इहे भागवत में तव्हां पढ़ंदव 8 स्कंद में। उन खां पोइ बली महाराज चई ठीकु आहे, हाणे भाई जेतिरी बुद्धि तो ॻाल्हाई तो, भाई वीचार त सुठो कयो अथई, ॾियां थो, हल ॾिनो आहे। शुक्राचार्य जी बली महाराज न ॾीस, तोखे ख़बर न अथई हे केरु आहे, हे विष्णु आहे, हे तोखे ठगे वेंदे, इहो विष्णु अथई, इंद्र लायो अथई हिते। त बली महाराज चई पंहिंजे गुरुअ खे, चई मां वचन ॾिनो भॻवान खे, अगरि हे भॻवानु विष्णु बि आहे न त हे त उअं ई वठी वठंदो, आहे ई सभिनि जो। ॾिसो राक्षस बि सम्झंदा आहिनि कि सभु भॻवानु विष्णुअ जो आहे, भॻवानु कृष्ण जो आहे, सभु राक्षस बि सम्झंदा आहिनि। त बली चई पंहिंजे गुरु शुक्राचार्य खे, चई त उअं ई वठी वेंदो अगरि विष्णु आहे त पोइ मां छो न ॾियां। पोइ बली महाराज इलाही उदाहरण ॾिनई कि भॻवान खे, हूअं त ॿिए खे बि दान ॾियण जी महिमा आहे, कंहिंखे बि तव्हां दान ॾिनो आहे न, इलाही वॾी महिमा आहे। लेकिन गीता में भॻवानु 18 अध्याय में ॿुधाईंदा आहिनि कि सतोगुणी दान, रजोगुणी दान, तमोगुणी दान थींदो आहे। तमोगुणी दान मतिलबु ख़बर ई कान्हे कंहिंखे दान छॾियूं, कंहिंखे बि ॾेई था छॾियूं। अरे भाई सभिनि खे दान ॾियण सां फ़ाइदो न थींदो, कॾहिं कॾहिं त दान ॾियण सां नुक़सानु थींदो आहे, तव्हां ग़लति कर्म में फसी वेंदा आहियो। छो? कोई नशेड़ी आहे, शराबी आहे, ग़लति कम थो करे, तव्हां हुनखे दान ॾिनोसि, हा भाई हे वठ 500 रुपया, अञा नशो कर, त हुन में तव्हां फसंदा आहियो कर्मनि में, पाप तव्हांजे मथे ते लॻंदो आहे। इहो तमोगुणी दान आहे, इहो न करणु खपे कॾहिं। उन खां पोइ रजोगुणी दान, रजोगुण में दान ॾींदा आहियूं, मतिलबु मूंखे मानो नालो खपे, हिते मानो नालो लिखणो खपे, सभु ॼणा ॾिसनि। कोरोना में चङनि ॼणनि दान कयो, सुठी आहे, श्रद्धा आहे माण्हुनि जी, ॾिनो अथनि। लेकिन कुझु जीअं हिकिड़ो फोटो आयो, हुन में घटि में घटि 15 माण्हू बीठा हुया, ऐं हो कुझु दान पिया ॾियनि। हिकिड़ो ईअं बासण हुयो, हुन में आलू भरियल हुया, ॾिनो हुन ज़्यादा आलू, लेकिन फोटो खीचण में हुन में आलू ॾिसण में था अचनि पिया, ऐं 15 माण्हू, जेतिरो दान ॾियण जो सामान करे ओतिरो हुन खां ज़्यादा फोटो खिचाइण वारा माण्हू बीठा आहिनि। त असां अॼुकल्ह छा थो हले संसार में, असां ॾियूं त असांजो नाम थिए। हिकु मंदिर में लिखियलु हुयो, सेठ किरोड़ी मल 1 लख रुपए जो गुप्त दान ॾिनो अथनि हिन मंदिर लाइ। त किरोड़ी मल ॾिनो अथई, किरोड़ी मल नालो त सिंधी आहे, त गुप्त दान ॾिनो अथई, त लिखियलु कीअं मंदिर ते, पथर ते लिखियलु आहे, चई सेठ किरोड़ी मल 1 लख रुपए जो गुप्त दान ॾिनई हिन मंदिर लाइ, त लिखियलु कीअं आहे। लेकिन अगरि कोई रजोगुण में दान थो करे, चए तो ठीकु आहे भाई मूंखे नालो खपे, हाणे इन दान खे असां दिव्य दान ठाहे था सघूं। कीअं? अगरि हे दान भॻवान सां जुड़ियल हुजे त परंपरा में। सतोगुणी दान छा थींदो आहे, तव्हां पतो करो कंहिं सही पात्र आहे, असली ब्राह्मण हुजे, वैष्णव हुजे, साधु सन्यासी असली हुजनि, जेके धर्म जे प्रचार में लॻल आहिनि, जेके भॻवान जी सेवा था करनि, उन्हनि खे दान ॾियण सां तव्हांखे फ़ाइदो आहे, और तव्हां पंहिंजे नाले लाइ नथा करो,
उहो तव्हांखे इलाही फ़ाइदो आहे, दान जी महिमा आहे। लेकिन अगरि तव्हांखे नालो बि खपे ठीकु आहे, लेकिन अगरि सही जॻह ते तव्हां दान ॾिनो आहे, जेको धर्म जे प्रचार में लॻल आहे, त तव्हांखे फ़ाइदो मिलंदो, न त न मिलंदो। ॾिसो, भॻवान जे भक्तनि खे ध्यानु ॾियण जी महिमा बि आहे। हाणे भॻवान जे त ॿुधियो हूंदो तव्हां इहा कथा द्रौपदी वारी। दुर्वास मुनि पंहिंजे 60,000 शिष्यनि सां गॾु दुर्योधन वटि आयो। दुर्योधन ख़ुशि करे छॾियईंसि। दुर्वास पुछियईं, दुर्योधन हाणे ॿुधाए मां छा आशीर्वाद ॾेई? चई, प्रभु सभु आहे, हिकु आशीर्वाद ॾियो। माने भाउ वटि बि त वञो न, युधिष्ठिर वटि वञोसि, मंझंदि जो वञोसि, जॾहिं रोटी खाई वेठा आहिनि वञोसि। पहुची आए 60,000, ऐं दुर्वास मुनि अगरि न मिली रोटी, आयो आहे, अगरि रोटी न ॾिनो ब्राह्मण खे त श्राप ॾेई हली वेंदो। द्रौपदी चिंतित आहे, दुर्वास मां सनानु करे अचां थो। त द्रौपदी चिंतित आहे, चिंता में भॻवान जो भक्त कंहिंखे पुकारींदो? भॻवान खे, हे कृष्णा करुणा सिंधु, तव्हां त करुणा जो सागर आहियो, असांजी रक्षा करो। त कृष्ण प्रकट थी वियो। कृष्ण जी द्रौपदी बुख लॻी आहे। चई, अरे प्रभु उहो ई त कान्हे, तॾहिं त तव्हांखे घुरायो आहे। तव्हां बि अची बुख लॻी आहे चईंदो, कीअं हलंदो? चई, ॾेखार बासण जेको अक्षय पात्र हिकिड़ो द्रौपदीअ खे सूर्यदेव ॾिनो हुअईंसि कि उन में हिकु बार पचाईंदी रोटी द्रौपदी, जेतिरो कढंदी निकिरंदो वेंदुसि। उनजी कंडीशन इहा आहे कि उहो द्रौपदी आख़िरी में खाईंदी ऐं बासण धोई छॾींदी, हाणे ॿिए ॾींहं ते निकिरंदो। दुर्वास हिन टाइम ठाहियो त उन में थोरो सो भाॼी लॻल हुई, साफ़ न थियो। हाणे द्रौपदी त सुठे सां सफ़ाई कंदी आहे, उन ॾींहुं भॻवान जे अरेंजमेंट सां सुठे सां सफ़ाई न थी, त भॻवान उहो थोरो सो कढी करे एतिरो सो खाधईं। भॻवान जो पेट भरिजी वियो। यस्मिन् तुष्टे जगत तुष्ट, कि भॻवान अगरि संतुष्ट आहे त सॼो जगत तव्हां सां संतुष्ट थी वेंदो। त जीअं ई भॻवान खाधईं, चई, पेट भरिजी वियो, मज़ो अची वियो। जेके हुते 60,000 शिष्य नदी किनारे सनानु करण विया दुर्वास मुनि सां, उन सभिनि खे डकार अची वई। चई, पेट त पूरो भरिजी वियो। हाणे अगरि युधिष्ठिर रोटी ठाती हूंदी असांजे लाइ वेंदासीं ऐं न खाई सघंदासीं त असांखे त श्राप ॾेई छॾींदो, भॼो ई अथऊं। त सभु भॼी विया। त भॻवान खे ॾियण जी महिमा आहे। भॻवान खे तव्हां हेतिरो ॾींदो त भॻवान केतिरो ॾींदो, तव्हां सोचींदा त तव्हांजो भाव हुजणु खपे। तव्हांजो भाव हुजणु खपे। त बलि चई विष्णु बि आहे या न बि विष्णु आहे, मां ॾींदुमि, मां वचन कयो। त शुक्राचार्य श्राप ॾिनईंसि बलि खे। ॾिसो, शुक्राचार्य जे आशीर्वाद सां बचियल हुयो बलि महाराज। वामनदेव पंहिंजे माउ खे चई, अदिति खे, जॾहिं शुक्राचार्य श्राप ॾींदुसि तॾहिं हिन जो सभु ख़तमु थींदुसि। त श्राप ॾिनईंसि, चई तुंहिंजो सभु कुझु ख़तमु थी वेंदो। उअं ई विष्णु वठी वेंदुसि। त श्राप ॾियाराई भॻवानु, इहो भॻवान जो अरेंजमेंट हो, श्राप ॾियाराए छॾियईं। बलि चई, तूं श्राप ॾे, कुझु बि कर, मां ॾींदुमि। त वचन खईं, चई, मां ॾिनो तव्हांखे। भॻवानु चईंसि, मुंहिंजा 3 कदम खपनि। चई, तव्हांजा 3 कदम ॾिना। पहिरें कदम में हाणे भॻवानु पंहिंजो विराट रूप, त्रिविक्रम रूप ॾेखारियईं। आयो त एतिरो सो हुयो, फैलिजी वियो। पहिरियों कदम खणण महिल भॻवानु पंहिंजो शरीर वधाईंदे अनंत, ॾिसण में न अचे कंहिंखे, ॿिए लोक ते हली वियो। पोइ भॻवानु हिकु जॾहिं पेर वधाईं त उहो पेर सीधो वञी और ब्रह्मांड पार करे, हिन ब्रह्मलोक खे पार करे, ब्रह्मांड जी जेको कवरिंग हूंदी आहे उनखे फाड़े छॾियईं भॻवान जे पेर। ऐं उतां जेको ॿाहिरि पाणी हुयो, जेको कारण जल चईंदा आहिनि, जेको भॻवान जे चरण मां निकिरंदो आहे, उहो जल अंदरि अची वियो। उनखे ई असां गंगा जे नाले सां सुञाणींदा आहियूं। त हिक हिसाब सां गंगा जो प्राकट्य इन ब्रह्मांड में अॼु जे ॾींहं ते थियो। जॾहिं लीला अॼु जे ॾींहं जी आहे। भॻवानु जनम थियो तुरंत हली वियो लीला करण लाइ। त अॼु जे ॾींहं जी लीला आहे। त उनखां पोइ त ब्रह्मलोक खां पोइ धीरे धीरे स्वर्गलोक में आई गंगा। वरी भगीरथ, राजा भगीरथ स्वर्गलोक खां वठी आयो गंगा खे हिमालय ते। हाणे गंगा हिते आहे। लेकिन पहिरों गंगा त ब्रह्मांड में न हुई, उहा गंगा आई अॼु जे ॾींहं ते। त ॿिए पेर में पूरो पाताल नापे छॾी। चई, भली तूं 3
क़दम जो मूंखे चए तूं 3 पेर भूमि ॾिने, ॿिनि में त मां पूरो ब्रह्मांड खटी वियो, तुंहिंजो सभु ख़तमु थी वियो, टियों किथे आहे भाई? त बली महाराज कुझु ॾेई न सघो, ख़तमु थी वियुसि। त बली महाराज खे ॿधी छॾियईं भॻवानु। इलाही सुठो हिते उपदेश आहे। बली महाराज भॻवानु छो ॿधईं, दंड ॾिनईंसि बली महाराज खे, छोकी भॻवानु बली महाराज जो गुणगान करणु पिया चाहिनि सॼे ब्रह्मांड में। छोकी बली महाराज ॿाहिरों भले असुर ख़ानदान में जन्म थियो, लेकिन आहे भॻवान जो भक्त। प्रहलाद महाराज जो पोटो आहे, वॾो भक्त आहे, शुद्ध भक्त भॻवान जो। त बली महाराज चईंसि, चई भॻवान सभु कुझु तव्हां वठी वरितो आहे, लेकिन अञा बि आहे मां वटि। चई बली छा अथई? चई ज़मीन खां वॾो ज़मीनदार हूंदो आहे प्रभु, बिल्डिंग ऐं घर खां वॾो हुनजो मालिक हूंदो आहे। तव्हां 2 क़दम में मुंहिंजी सॼी प्रॉपर्टी खणी वरितव, 3 क़दम तव्हां मुंहिंजे मथे ते रखो। हथ जोड़े भॻवान जे सामने वेही रहियो, 3 क़दम हिते रखो, मां आहियां न। जो कि ज़मीन ऐं ज़मीनदार अलॻि अलॻि हूंदो आहे। त तव्हां मां ज़मीन खणी वरितो, मां त ज़मीनदार न आहियां। त भॻवान पंहिंजो चरण रखियईंसि, आशीर्वाद ॾिनईंसि बलीअ खे। उन खां पोइ हाणे बली महाराज सभु कुझु ॾेई छॾियईंसि। त ॾिसो भॻवानु छा ॾिनई। त भॻवान चयईंसि बली महाराज खे तूं मानो शुद्ध भक्त आहीं, मानी भक्ति हमेशह तोसां रहंदी, मां बि तोसां रहंदुमि, मां अॼु खां पोइ तुंहिंजो दास ठही करे रहंदुमि। चई बली तूं रसातल में वञ, इंद्र खां ज़्यादा उते ऐश्वर्य अथई। जेको इंद्र जो घर आहे न, उन खां हज़ारों गुना ज़्यादा उहो सुठो घर मां ठाहे ॾियंदुमि। थी रसातल में हली वञ, उते ई तुंहिंजो लोक अथई। प्रहलाद महाराज पंहिंजे परिवार खे वठी वञ, ऐं मां पाण तुंहिंजो सिक्योरिटी गार्ड ठही करे उते दरबान ठही करे बीहंदुमि मां रसातल में, तुंहिंजी हवेलीअ जे ॿाहिरि, तुंहिंजे दरबार जे ॿाहिरि मां डंडो खणी बीहंदुमि, कोई ग़लति व्यक्ति अंदरि न ईंदो। त इंद्र ठहिण पियो चाहे बली महाराज, त इंद्र खां ज़्यादा ॾिनईंसि रसातल में, ऐं चईंसि ॿिए मनवंतर में, जो कि हिकु इंद्र हिकु मनवंतर लाइ हूंदो आहे। हिकु मनु महाराज जो काल जेको हूंदो आहे, उन में हिकु इंद्र हूंदो आहे। जॾहिं उहो काल ख़तमु थी वियो त ॿियो इंद्र ईंदो आहे। इंद्र हिकिड़ो टाइटल आहे, नालो कान्हे। जे प्रधानमंत्री 5 साल खां पोइ चुनाव, प्रधानमंत्री टाइटल रहंदो, लेकिन माण्हू बदिलजी वेंदो। त बली महाराज हिनमहिल रसातल में रहंदा आहिनि, लेकिन अॻिले मनवंतर में बली महाराज इंद्र ठहींदा, उहा इच्छा। उन खां पोइ भगवत धाम हली वेंदा। लेकिन इहो त थी वियो भौतिक डीलिंग, कि तव्हां भॻवान खे 100 ॾिनो, भॻवान तव्हांखे 1 लख ॾिनई, ठीकु आहे, इहा त हिसाब किताब जी ॻाल्हि थी। लेकिन भॻवान खे जेकी शरणागति कयईं बली महाराज, भॻवानु वामन देव छा ॾिनई, चई मां तुंहिंजो दरबान ठही करे बीहंदुमि बली, मां तुंहिंजो दरबान ठही करे बीहंदुमि। तव्हां सोचो था, भॻवानु तव्हांजो सिक्योरिटी गार्ड। जीअं अर्जुन लाइ भॻवानु रथ तो हलाए पियो, ड्राइवर जो कमु थो करे, ईअं भॻवानु सिक्योरिटी गार्ड ठही वियो। त इहा भॻवान जी दया ॾिसो। ऐं इंद्र खे ऐं हुनजे भाउरनि खे सभु कुझु ॾेई छॾियईं, देवताउनि खे। त असां छा ॾिठो अॼु, कि भॻवानु केतिरो दयालु आहे, पंहिंजे भक्तनि लाइ प्रकट थींदो आहे, शिक्षा ॾींदा आहिनि भॻवानु। पंहिंजे भक्तनि लाइ भिक्षुक ठही वियो, घुरण वियो बली महाराज जे सामने, हथ खोले करे घुरियईं, ऐं वापसि हुन सभिनि खे ॾियाराए छॾियईं। बली महाराज खे छा ॾिनईंसि, इहो बि भॻवान जो भक्त आहे, सभु कुझु शरणागत बली महाराज कयईं। त हिनखे बि बली महाराज चयईं मां सभु थो ॾियांव। त कृष्ण चयईंसि ठीकु आहे। वामन चयईंसि तूं मूंखे सभु ॾिनो न, बली तूं पंहिंजे पाण खे मूंखे ॾिनो, मां बि पंहिंजे पाण खे तोखे ॾिनोमि। हिसाबु ईअं बराबरि थियो। सुदामा कृष्ण खे छा ॾिनईंसि, 1 मुठी पोहा, चिवड़ा हुया, 1 मुठी चिवड़ा बसि। ऐं भॻवानु छा ॾिनईंसि, इंद्र खां ज़्यादा वॾो महल ॾिनईंसि सुदामा खे। त भॻवानु ऐं भॻवान जे भक्त खे ॾियण सां कोई घटि न थींदो आहे। भॻवान जे
मिशन में लॻल आहिनि जेके भक्त, जेके भॻवान जो प्रचार था करनि, गीता भागवत जे आधार ते रही करे असली धर्म जो प्रचार था करनि, उनखे ॾियण सां तव्हांखे त भौतिक फ़ाइदो थींदो, तव्हां 100 ॾींदव त लख मिलंदो ॿिए जन्म में या हिन जन्म में बि मिली थो सघे। लेकिन तव्हां भॻवान जे मिशन खे ॾींदव त तव्हांखे भॻवानु मिलंदो। त असां वटि जेको बि आहे सभु भॻवानु ॾिनो अथई, असांखे सभु भॻवान जी सेवा में लॻाइणु खपे। त भॻवानु दयालु आहे ऐं असांखे ॾियणु खपे। तीअं दान जी महिमा बि असां हिन में ॾिठी। ऐं टियों पॉइंट जेको अॼु ॾिठो, संतुष्टि। असांखे संतुष्ट रहणु खपे। जेको बि आहे, तव्हां वञो पंहिंजे दुकान ते 8 कलाक 10 कलाक जेको वञो था, कॾहिं 100 कमाया, कॾहिं 1000 कमाया, कॾहिं 5000 कमाया, कॾहिं 20000 कमाया, कॾहिं न कमाया, भॻवानु पालींदो। भॻवान तव्हांखे जन्म ॾिनो अथई त भॻवानु पालींदो। तव्हांखे बसि संतुष्ट रहणो आहे। ठीकु आहे, सभु भॻवानु ॾिए थो। ऐं भॻवानु जंहिं ॾींहुं न ॾिनई, ठीकु आहे, न ॾिनई त न ॾिनई, उन में बि संतुष्ट रहणु सिखिजे। त इहा इलाही वॾी शिक्षा असांखे हितां मिले थी। त अॼु जे हिन पवित्र ॾींहं ते तव्हां सभिनि खे वाधायूं हुजनि। अॼु श्रावणी द्वादशी, जंहिंखे वामन द्वादशी बि चवंदा आहिनि, त भॻवानु कृष्ण वामन देव जे रूप में प्रकट थियो। त असां बि सिखूं कि भॻवानु केतिरो दयालु आहे, ॾिसूं, सिखूं भॻवान खे दान ॾियणु। ऐं टियों, संतुष्ट रहणु। जेको भॻवान ॾिनई उन में संतुष्ट रहिजे। हरे कृष्ण।